खैरपुर की अदालत फातिमा फाड़ो केस में गिरफ्तार हिना शाह के जेल मोकलण जो हुक्म दींदे संदसि वालिद फयाद शाह समेत ॿिन्ही जवाबदारनि खे 8 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सीटीडी सखर पुलिस जवाबदार पीर फयाज शाह संदसि धीउ हिना शाह ड्राइवर एजाज काज़ी ऐं मंसूर भट्ट खे सख्त सिक्योरिटी हेठ खैरपुर जी दहशतगर्दी जे खात्मे वारी अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार मंसूर भट्ट के कट घुराए धमकियूं ॾियण वारे केस में 4 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले कयो। सीटीडी पुलिस फातिमा फाड़ो कतल केस में गिरफ्तार जवाबदारनि पीर फयाद शाह, हिना शाह ऐं सहूलियतकार एजाज काज़ी खे 14 ॾींहं जे रिमांड ते ॾियण जी इस्तदा कई। अदालत पुलिस जे 14 ॾींहं जे रिमांड ॾियण वारी दरख़्वास्त रद्द कंदे गुज़िरियल ॾींहुं गिरफ्तार थियल हिना शाह खे जेल उमारण जो हुकुम ॾींदे जवाबदारनि पीर फयाद शाह ऐं एजाज काज़ी खे 8 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत पुलिस खे ईंदड़ हाज़िरी ते हिना शाह खे बि अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो।